प्यारा बारो, बाजी गुलबनू जी तरफा तवा सबनी के बलिकार। तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधू ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। पौलुस ऐं सीलास फिलिप्पुस में रसूलन जा कम सोरा बाब यसु ते ईमान आणण सां पाण बची वेंदा आहियूं। जहाज किनारे ते हिक थम सां बदल हो। पौलुस ऐं सीलास हिक शहर फिलिप्पुस में विया। बाज़ारनि ऐं रस्तनि ते उन्हनि बार बार ईअं आवाज़ पे ॾिनी, खुदा अव्हां सां प्यार करे थो। हुन पंहिंजो पुटु दुनिया में मोकिलियो। खुदावन यसु ते ईमान आणियो ऐं हू अव्हां खे बचाईंदो। लुदिया हुन ते यकीन कयो ऐं ख़ुशी सां यसु जे बारे में सभु किसा ॿुधा। ॿियनि माण्हुनि खे ॾुखियो लॻियो ऐं कावड़ करे चवण लॻा, ही माण्हू हिकु बग़ावत पैदा पिया कनि। असांखे ही नाहे ॿुधणो। हिननि खे हितां कढो। हुननि खे पथर हया विया। ओचितो सभु माण्हू खुदा जे मोकिलियल रसूलनि जे ख़िलाफ़ बीह रहिया। कावड़ सां भरियल माण्हू उन्हनि जा कपिड़ा फाड़िया ऐं हुननि खे मारियो। उन जे पुठ ते लठियूं हणियूं ऐं तकलीफ़ ॾिनी। जेल जी हिफ़ाज़त करण वारे उन्हनि जा हथ पेर ॿधी छॾिया। हर शइ उन्हनि खे ॾुख ॾिनो। उन्हनि जी पुठ ते ॾाढो सूर थी रहियो हो। बाइबल में पाण पढ़ूं था त उन्हनि कैदियुनि को सवाल या शिकायत कान कई हुई त खुदा असां सां इहे छो थियण ॾिनो। बिल्कुलु उन्हनि राति जे वक़्तु खुदावन जे वखाण जा गीत पे ॻाया। ऐं पोइ ईअं थियो, खुदावन हिकु ज़ोरदार ज़िलज़िलो मोकिलियो ऐं उन्हनि जी मदद कई। उन्हनि जूं सगुरूं पाणी किरी पियूं ऐं जेल जा दरवाज़ा खुली विया। जेल जे हिफ़ाज़त कंदड़ शोर जे करे जागी पियो। पहिरीं हुन ख़्यालु कयो त सभु कैदी भॼी विया आहिनि। हू पंहिंजे मालिक सां डिॼंदो हो। उन करे हू चाहींदो हो त पाण खे ख़तमु करे छॾे ऐं हुन पंहिंजी तलवार खईं। बी पाण खे न मार, असीं सभु हिते मौजूद आहियूं। छा सभु? को बि नाहे बगो जेल जी हिफ़ाज़त कंदड़ सिपाही ॾकंदे ॾकंदे पौलुस जे पेरनि में किरियो। बचण लाइ मूंखे छा करणो पवंदो? तोखे कुझु करण जी ज़रूरत नाहे। यसु तुंहिंजे लाइ सभु कुझु करे छॾियो आहे। हुन ते ईमान आण त तूं बची वेंदे। इहे बिल्कुलु आसान हो। जेल जी हिफ़ाज़त कंदड़ सिपाही यकीन कयो ऐं बची वियो। हुन बाद हुन कॾहिं बि कैदियुनि खे ॾुख न ॾिनो, बल्कि उन्हनि खे मानी ॾींदो हो ऐं हुननि जे फटनि ते मरम पटी बि कंदो हो। ॿिए ॾींहुं सुबुह जो अदालत जे काज़ियनि जेल जी हिफ़ाज़त कंदड़ सिपाही वटि माण्हू मोकिलिया ऐं चयो त उन ॿिनि कैदियुनि खे छॾे ॾे। ऐं उहे आया पौलुस ऐं सीलास सां बदसलूकी करण ते माफ़ी घुरी। उन बाद पौलुस ऐं सीलास ॿियनि घणियुनि जॻहियुनि ॾांहुं विया ऐं ॿियनि माण्हुनि खे बि ॿुधायो, खुदावन यसु ते ईमान आणियो ऐं तव्हां सभु बची वेंदा ऐं हमेशा जी ज़िंदगी माणींदा। ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।